नासिन तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाहजी अबाणी शहर उमरकोट वेझो ॻोठ अली मोहम्मद महरज प्राइमरी स्कूल हुकूमत जी बेध्यानी सबब मसइलनि जो गढ़ बणियल आहे। गुज़िरियल केतिरनि महीननि खां स्कूल में उस्ताद मुक़रर न हुअण करे स्कूल जो चौकीदार ॿारनि खे पढ़ाइण लॻो आहे। ॾिसूं था नज़र समेजो जी रिपोर्ट। वज़ीर तइलीम सरदार अली शाहजी अबाणी शहर उमरकोट वेझो ॻोठ अली मोहम्मद महर जी प्राइमरी स्कूल सरकार जी बेध्यानी सबब मसइलनि जो गढ़ बणिजी वई आहे। गुज़िरियल केतिरनि महीननि खां स्कूल में उस्ताद मुक़रर न हुअण करे स्कूल जो चौकीदार ॿारनि खे पढ़ाइण लॻो। आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद आयो कोन, रिटायर मास्टर पढ़ाई रहियो आहियां, चौकीदार पढ़ाई रहियो आहियां। तइलीम ॿारनि जी ख़राब बि थिए, बाला अफ़सर हुकम अर्ज़ु आहे त मास्तर ॾिनो वञे। असांखे चौकीदार पढ़ाए थो ऐं रिटायर मास्तर। असांजी स्कूल सब टूटी पई आहे, चापड़ किरनि था, असीं डपु थिए थो, असांखे स्कूल न ॾियो, असांजी तइलीम बचाई वञे, असांखे उस्ताद ॾियो। 3 महीना थिया उस्ताद न आहे, चौकीदार ऐं रिटायर मास्तर असांखे पढ़ाए थो ऐं असांजी स्कूल टूटी वई आहे, चापड़ मथां किरनि था ऐं असांखे स्कूल ॾियो ऐं मास्तर ॾियो। महीना थिया उस्ताद कोन्हे ऐं चौकीदार ऐं रिटायर मास्तर असांखे पढ़ाए थो, असांजी तइलीम बचाए ऐं असांजी स्कूल आहे भगोड़ी करोड़ी, असां मास्तर ॾियो ऐं स्कूल ठाराए ॾियो। 3 महीना थिया असां रिटायर थियो, उस्ताद पढ़ाए थो, बीजो चौकीदार पढ़ाए थो, असां उस्ताद ॿियो बीजो तइलीम बचाइण। मुझो नालो अब्दुल रहमान मेहर आहे। मां 31/3/2021 में रिटायर थियो आहियां। हुनखां पोइ हिन स्कूल में उस्ताद हुआ, हिकिड़े जो वरी प्रमोशन थियो, HST थियो। हिकिड़ो उस्ताद नबी बेश खे पढ़ाईंदो, हुनखे वरी सियासी हिसाब सां बदिली करे उमेद लाशारी मोकिले छॾियो। हुनखां पोइ असीं 20/11/2022 खां स्कूल बंदि पियो जहिड़ो करे हुनखे आऊं हलाए रहियो आहियां, चौकीदार रिटायर मास्टर हलाए रहियो आहे। मूं कोर्ट बि कई, 3-4 सुनो हलियो। जज साहिब 29/12/2022 ते फ़ैसिलो ॾिनो त वञी सवाबु खटो, 15 ॾींहं या 20 ॾींहं उस्ताद मिली वेंदो। हुनजी जाइ ते 1.5 महीनो थियो, अञा ताईं को उस्ताद वग़ैरह कोन आयो आहे। ॿारनि जी तालीम महिरबानी करे बचाए वञे, मुस्तक़बिल सुधारियो। स्कूल जी बिल्डिंग जी हालत ॾिसी सघो था, साम्हूं डैमेज लॻी। वधीक हिननि जो चवणु हो त स्कूल में 78 शागिर्द दाख़िल आहिनि। ॿारनि खे पढ़ण जो शौक़ु आहे, ॿार रोज़ानो स्कूल अचनि था। नियाणियूं घणे तइदाद में दाख़िल आहिनि, पर उस्ताद न हुअण करे ॿार मायूस थी वेंदा आहिनि। ॿारनि जो चवणु हो त असां रोज़ानो स्कूल अचूं था, स्कूल में उस्ताद न आहे, उन करे चौकीदार असांखे पढ़ाए थो। स्कूल जी इमारत जा चापड़ किरण पुरमैमून बणियल आहिनि, उन करे असीं परेशान रहूं था। असांखे उस्ताद ॾिनो वञे, असांजी तइलीम बचाई वञे। नज़र समेजो, आवाज़ टीवी न्यूज़, उमरकोट।